क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जो इजलास अॼु थींदो। बजट जुमे ते क़ौमी असैम्बली में पेश कई वेंदी। सेनेट जो इजलास अॼु शाम 4 वॻे ऐं क़ौमी असैम्बली जो इजलास शाम 5 वॻे तलब। वफ़ाक़ी हुकूमत पारां ख़मीस ते इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट पेश करण जा इम्कान। पाकिस्तान पीपल्स पार्टी सेनेटर सलीम मानवीवाला चयो आहे त ऐवान सदर इजलास दौरान तरक़ियाती बजट सूधो समूरा मामला तय थी विया। चइनी सूबनि वफ़ाक़ खे घुर्बल 12 खां 1700 अरब रुपया ॾियण ते इतफ़ाक़ करे वरितो। रक़म स्ट्रेटेजिक ख़तरनि खे नज़र में रखंदे वफ़ाक़ खे घुर्बल हुई। को बि झेड़ो नाहे, रुगो वफ़ाक़ जो मुतालबो हो। समूरा मामला तय थी विया आहिनि। हाणे बजट बि पेश थी वेंदो। अमरीका जा ईरान ते हिकु भेरो ॿीहर हमला। ईरान जो भरपूर जवाब। बहरेन, कुवैत ऐं अर्दन में मौजूद अमरीकी अॾनि ते मीज़ाइल हमला कया विया। पासदारान इनकलाब चयो आहे त अमरीकी हमलनि सबबि सीरक में टेलीकम्युनिकेशन टावर खे नुक़सानु पहुतो। 2 वाटर टैंक तबाह थी विया। जवाब में अमरीकी अॾनि खे निशानो बणायो। बहरेन में मौजूद अमरीकी 5th फ्लैट ते ड्रोन हमला कया। अर्दन में अमरीका अल रज़ाक फ़ौजी अॾे खे मीज़ाइलनि सां निशानो बणायो। F-35 जहाज़नि जे हैंगर्स ऐं कमांड एंड कंट्रोल सेंटर खे बि निशानो बणायो वियो। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवणु आहे त ईरान ते हमला सदर ट्रंप जी हिदायत ते कया। ईरान में 20 हंधनि खे निशानो बणायो। ईरान जा समूरा मीज़ाइल ऐं ड्रोन हमला नाकाम बणाया विया। बहरेन, कुवैत ऐं अर्दन पारां ईरानी मीज़ाइल हवाई तबाह करण जे दावा। ट्रंप जो ईरान ते अमरीकी फ़ौजी हेलीकॉप्टर खे किराइण जो इल्ज़ाम। ट्रंप चयो आहे त ईरान असांजो हेलीकॉप्टर किरायो। हाणे असां जवाब ॾेई रहिया आहियूं। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप खे ख़बरदार कंदे चयो आहे त महफ़ूज़ रहणु चाहियो था त असांजो ख़ितो छॾे हलिया वञो। ईरान जी ताक़तवर फ़ौज कंहिं बि हमले या धमकीअ जो जवाब ॾियण खां सवाइ न बीहंदी। अनमोल उर्फ़ पिंकीअ जी 7 सहूलतकारनि में 2 औरतूं शामिल आहिनि। पुलिस समूरनि जवाबदारनि खे मुफ़रार करार ॾेई छॾियो। जुडिशल मजिस्ट्रेट ॾखण जी अदालत में रिपोर्ट जमा। पुलिस रिपोर्ट में चयो वियो आहे त पिंकी खे 12 मई ते गिरफ़्तार कयो वियो हो। संदसि 7 सहूलतकारनि में 2 औरतूं शामिल आहिनि। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं कई पई वञनि। जज जी मोकल सबबि जवाबदार सोहेल रहमान ऐं ज़ीशान जी ज़मानत बाबति ॿुधणी मुलतवी। जवाबदारनि जे वकील चयो त सोहेल रहमान ऐं ज़ीशान जो पिंकी सां को बि ताल्लुक़ न आहे। ऐं सिंध में शदीद हीट वेव जी सूरत हाल जारी। 12 जून ताईं गर्मी पद 48 खां 51 डिग्री सेंटीग्रेड ताईं जारी रखण जा इम्कान। मौसमियात खाते जो चवणु आहे त शदीद गर्मी सबबि मैदानी इलाइक़नि में आंधारीअ जा बि इम्कान आहिनि। शहरी ख़ासि तौर औरतुनि ऐं पीरसन माण्हू सुबुह 10 खां शाम 4 वॻे ताईं घरनि खां ॿाहिरि निकिरण खां पासो कनि।